अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद है तो सब खैर आफियत सां हूंदा। दोस्तों, एक गोठ जो टंडोलियार ज़िले के सरसब्ज़ इलाइक़े जो हिस्सो है। ही गोठ चंबल रोड ॼारकी स्टाफर्ड मौजूद है। परे मां खूबसूरत नज़र ईंदड़ ऐं हिन जा दिलचस्प नज़ारा ॾिसण सां लॻे थो त ही तमामु खुशहाल गोठ है, पर हिन गोठ जी अंदरूनी हालत तमामु घणी ख़राब है। हिन गोठ जो वॾे मां वॾो मसइलो आहे निकाल सिस्टम, जंहिंजी ही हालत आहे जो बारिश खां पोइ समूरा रस्ता बंदि थी वेंदा आहिनि। हिन गोठ जो निकाल सिस्टम घटियुनि मां थींदो हिन खॾ जी तरफ़ अचे थो, जंहिंजी हालत तव्हांजी स्क्रीन ते नज़र अची रही हूंदी। समूरे गोठ जो गंदो पाणी हिन खॾ में दाख़िल थींदो आहे ऐं समूरे गोठ जो गंद किचिरो पिणु हिन खॾ ते अची इख़्तिताम कंदो आहे, जंहिंजो ॿाहिरि वञण जो को बि निकाल सिस्टम न आहे। हालिया ईंदड़ ॿोॾि 2010 में समूरी खॾ भरिजी चुकी हुई ऐं पाणी घरनि में पुण दाख़िल थी चुको हो, जंहिं में तमामु घणियुनि बीमारियुनि पुण जनम वरितो। हाणोको हाल हिन निकाल जो ही आहे त खॾ मुकमल तौर ते भरिजी चुकी आहे। हिन में निकाल लाइ लॻायल मशीन जेका हिकु ॾींहुं बि न हली, जेका अॼोकी हालत में मुकमल तबाह थी चुकी आहे। केरु पुछण वारो कोन्हे, केरु बि चवण वारो कोन्हे फंड केॾां था वञनि, कंहिंखे का ख़बर नाहे। समूरो साल गंदो पाणी खॾ में वञण सां हाणे नलकनि मां बि उहो ई गंदो पाणी अचे थो ऐं हितां जा रवासी पाणी जे लाइ ताईं वेंदा आहिनि। ही पाणी वपराइण सां माण्हू ऐं जानवर केतिरनि ई बीमारियुनि में ॾींहं ब ॾींहं मुब्तला थींदा वञनि। कुझु साल ॿोॾि अचण खां पहिरीं हिन निकाल जो सिस्टम मौजूदु हो, जेको हाणे मुकमल तौर ते बंदि थी चुको आहे। इन सां गॾोगॾु हिन खॾ गंदे पाणी जे खूह सां लॻोलॻ वेंदड़ रस्तो जेको क़ब्रिस्तान जी तरफ़ वेंदो आहे, निकाल न हुजण करे ही समूरो गंदो पाणी क़ब्रिस्तान में पुण दाख़िल थियण जा ख़दशा आहिनि। निकाल न हुजण जो वॾो नुक़सानु इहो आहे जो हिते मलेरिया ॿियूं जान खे नुक़सानु ॾींदड़ बीमारियूं पुण पैदा थियनि थियूं। आख़िर हिन जो ज़िम्मेवार केरु आहे? हिन समूरे थींदड़ नुक़सान जी भरपाई कंहिंखे करणु खपे? इहो अॼु बि हिकु सवालिया निशान बणियलु आहे। हिन वीडियो जा बक़ाया हिसा जंहिंमें तालीम ऐं सिहत ते पुण आवाज़ उथारी परे खां खुशहाल नज़र ईंदड़ हिन गोठ जी तालीम ऐं सिहत लाइ पुण कहिड़ा इंतज़ाम आहिनि, उहे बि अव्हां अॻियां ज़रूरु आणिबा। उमेद आहे त मुंहिंजी अॼु जी वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। सो मिलूं था कंहिं ॿी वीडियो में, तेसीं ताईं मूंखे ॾींदा इजाज़त, दुआ में रखंदा यादि। अल्लाह हाफ़िज़।